अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ में भलीकार मया गज़ाला अबड़ो सब खां पहिरियां हिकु नज़र हेडलाइंस ते। वज़ीर आज़म अॼु कौम खे ख़िताब में असेंबलियूं टोड़ण जो ऐलान करे। वक़्तु अची वियो आहे त सिलेक्ट खे घर भेड़ो कंदासीं। अवामी मार्च पीटीआई सरकार जी मुआशी पॉलिसियुनि ऐं ज़ुल्म ख़िलाफ़ आहे। मुल्क में महांगाई जो तूफ़ान बर्पा कयो वियो आहे। साफ़ ऐं शफ़ाफ़ चूंडूं कराए अवामी हुकूमत आणी पवंदी। अवाम जो जोश ॾिसी कठपुतली घबराइण शुरू करे छॾियो आहे। पीपी जो मार्च सिलेक्टेड हुकूमत ख़िलाफ़ आहे। सिंध वाहिद सूबो आहे जंहिं पोरियतनि जी उजरत 25,000 रुपया माहवार मुक़ररु कई। पोरियतनि जी उजरत जी वाध वारो फ़ैसिलो मुल्क जे आला अदालतुनि में चैलेंज कयो वियो। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो हैदराबाद में अवामी मार्च खे ख़िताब। चवे थो पीपल्स पार्टी अॻु बि पोरियतनि खे हक़ ॾियारिया ऐं अॻिते बि ॾींदासीं। हिन वक़्तु बि पीपल्स पार्टी पोरियतनि लाइ जिदोजहद करे रही आहे। हुकूमत 3 सालनि में महांगाई जो तूफ़ान आंदो आहे। छा तव्हां चाहियो था त नियाज़ी सरकार घर भेड़ो कजे? बिलावल भुट्टो ज़रदारी सभिनी जो पैगाम इस्लामाबाद खणी वञी रहियो आहे। इमरान ख़ान नियाज़ी 3.5 सालनि में अवाम खे ॾुखियाईनि में विझी छॾियो आहे। इंशाअल्लाह सिलेक्टेड ऐं नाइल वज़ीर आज़म खे घर मोकिलींदासीं। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो अवामी मार्च खे ख़िताब। चयाईं पीपल्स पार्टीअ जो अवामी मार्च ज़रूरु कामयाब थींदो। अवाम जी मदद सां इमरान ख़ान नियाज़ी खे भॼाईंदासीं। तहरीक इंसाफ़ जो कमू शहीद खां निकतल हुकूक सिंध मार्च कंबर पहुची वियो। बेतमादी वारो नाटक नाकाम थींदो। अॼु लाड़काणे जे नौजवाननि पीटीआई जो झंडो खंयो आहे। असांखे सिंध जे 27 ज़िलनि में वञिणो आहे। पॾई वज़ीर शाह महमूद कुरैशीअ जो हुकूक सिंध मार्च खे ख़िताब। वफ़ाक़ी वज़ीर असद उमर चयो त पाकिस्तान जी सियासत में रतो देरो जो वॾो नालो आहे। इमरान ख़ान ग़ुलामी जूं ज़ंजीरूं तोड़े छॾियूं आहिनि। शहीद भुट्टो हितां पैगाम ॾिनो हो त ताक़त जो सरचश्मो अवाम आहे। पीडीएम सरबराह मौलाना फज़ल रहमान ऐं नून लीग जे सदर शहबाज शरीफ विच में फ़ोन ते राब्तो। ॿिन्ही अॻवाननि विच में बेतमादी वारी रिथ ते ॻाल्हियूं कयूं वियूं। रूस यूक्रेन तकरार। वज़ीर आज़म इमरान ख़ान अॼु शाम क़ौम खे ख़िताब कंदो। वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी चयो त वज़ीर आज़म इमरान ख़ान रूस यूक्रेन तकरार बाबति अवाम खे एतमाद में वठंदो। ऐं मुल्क में कोरोना वायरस विघे 5 मरीज़ फौतुनि जो अंग 30,178 थी वियो। NCOC मूजिबि गुज़िरियल 24 कलाकनि दौरान 856 नवां केस रिपोर्ट। कोरोना वायरस जी शरह 2.56% रही।